नासिन सेठाजा जे मोहल्ला हुसैनाबाद में 15 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल 15 साला आसफा मुग़ल जो को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। संदसि वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां तफ़सील अब्दुल मुत्तलिब बलोची हिन रिपोर्ट में। सेठाजा जे मोहल्ला हुसैनाबाद में 15 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल 15 साल आसफा कंवल जो को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। आसफा कंवल जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त फरवरी ते स्कूल वई रस्ते में अगवा थी वई, अञा ताईं हुनजो को पतो न पियो आहे। FIR दर्ज कराई आहे, 15 ॾींहं खनि थी विया आहिनि, 12-15 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं का कार्रवाई न थी आहे। सभ खां पहिरीं मां ॿुधाईंदो त मां आर्मी में रिटायर आहियां। मां आर्मी चीफ खे अपील कंदो त मुंहिंजी जेको न नंढड़ी खे बाज़ियाब करायो वञे। उन खां पोइ मुंहिंजी अपील आहे वज़ीर आज़म खे, अपील आहे वज़ीर आला सिंध खे, DIG खे अपील आहे त मुंहिंजी नंढड़ी बाज़ियाब कराई वञे। 15-16 ॾींहं खां मुंहिंजी नंढड़ी को मां असांजे कंहिं बि मदद न कई, न पुलिस कई न कंहिं कई। खैरपुर ऑफिस ते बि वियाऊं, कंहिं बि असांजी न ॻाल्हि ॿुधी आहे। आसफा कंवल जे वारसनि SSP खैरपुर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे त असांजे मासूम न्याणीअ खे बाज़ियाब कराए असांजे न्याणी खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरामैन सलीम अंगिरो सां गॾु अब्दुल मुत्तलिब, आवाज़ TV न्यूज़ ॾेपार जा।